नाज़िन सिंध जी नामियारी अदाकारा शबीरा चन्ना हमेशा लाइ विछड़ी वई। शबीरा चन्ना केतिरनि ई सिंधी ड्रामनि में अदाकारीअ जा जौहर ॾेखारिया। संदसि फ़नी ज़िंदगी बाबति ॾिसूं था हीअ रिपोर्ट। सिंध जी मशहूर अदाकारा शबीरा चन्ना 15 जनवरी 1958 ते लाड़काणे वेझो माहोटा ॻोठ में शाहनवाज़ चन्ने जे घर में जनम वरितो। पहिरियां संदसि नालो ग़ुलाम हसीना रखियो वियो, पर संदसि मासी जे तरफ़ां ग़ुलाम शबीरा नालो रखियो वियो, जेको हमेशा लाइ पको नालो बणिजी वियो। शबीरा चन्ना प्राइमरी तालीम माहोटा ॻोठ में हासिल कई ऐं जॾहिं शबीरा चन्ना जो ख़ानदान लाड़काणे लॾे आयो त उते हुन सेकेंडरी तालीम हासिल कई। सेकेंडरी तालीम खां पोइ शबीरा चन्ना खे प्राइमरी टीचर तौरु सरकारी मुलाज़मत मिली वई। शबीरा चन्ना 3 साल लाड़काणे ऐं 29 साल कराचीअ में तालीम खाते अंदरि ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। उन दौरान आपा शबीरा चन्ना PTV खां पंहिंजे फ़नी कैरियर जी शुरूआत कई। संदसि पहिरियों सोलो प्ले छोॾो हो, जंहिंजो प्रोड्यूसर बेदल मसरूर हो। हुन सवें ड्रामनि में कमु कयो। संदसि मशहूर ड्रामनि में सवाल, कूंज, ॻाढ़ी, ज़ंजीरूं, पत्थर दुनिया, नसीब, रवाज, क़िस्मत, रोग ऐं ॿिया शामिल आहिनि। आपा शबीरा चन्ना जी अदाकारीअ जो अंदाज़ बिल्कुलु मुनफ़रद हो। किरदार जी अदायगीअ दौरान हूअ किरदार में एतिरी त ॿुॾी वेंदी हुई जो किथे बि मसनूइयत जो गुमान न थींदो हो। किरदार में हक़ीक़त जो रंग भरण जो खेस भरपूर ॾांहुं हो। बसड़ीअ दी हाणे सब्र खां सवा ॿियो को चारो कोन्हे। ॾिस चाहे वेठी हाजरा, अल्लाह फ़ैसिलो कंदो। हिक न हिक ॾींहुं मोए खे सज़ा मिलंदी। सिंध तोड़े सिंध खां ॿाहिरि रहंदड़ सिंधियुनि में संदसि अदाकारीअ खे तमामु घणो पसंदि कयो वेंदो हो। एतिरे ताईं जो माण्हू खेसि असुल नाले बदिरां ड्रामे वारे नालनि सां यादि कंदा हुआ, जिन में ख़ैरा मुरादा शामिल आहिनि। आपा शबीरा चन्ना जा काफ़ी डायलॉग मशहूर आहिनि, जिन में सभ खां मक़बूल डायलॉग ख़ैरा जे सिर जो ख़ैर हुजे आहे। ख़ैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, ज़हर जो ढुक पी सब्र सां पई थी गुज़ारियां। शबीरा चन्ना जो आवाज़ टीवीअ ते सभ खां मक़बूल प्रोग्राम लोक गीत लाॾा हो, जेको हर छंछर ऐं आचर ते सुबुह जो 9 लॻे खां 11 वॻे ताईं लाइव हलंदो हो, जंहिंमें सिंधी सक़ाफ़ती रंग ऐं उन्हनि रंगनि सां भरपूर लोक गीत पेश कया वेंदा हुआ। सुर में जो तीर पंहिंजे लब ते लॻायो अथई, रब जाने इहो भला कई सम्झायो अथई। शबीरा चन्ना केतिरनि ई फिल्मुनि में बि कमु कयो, जिन में सिंधु किनारे, पोती ऐं पग, नसीब, ख़ैरां धाड़ेल, ख़ैरां जो बदिलो ऐं ॿियूं शामिल आहिनि। शबीरा चन्ना जो मुड़ुसु मोहम्मद हुसैन पुलिस खाते में मुलाज़िम हो। खेसि औलाद में 5 न्याणियूं, आलिया चन्ना, नादिया हुसैन, सादिया हुसैन, शाज़िया हुसैन ऐं तानिया हुसैन, जॾहिं त पुटनि में नवीद हुसैन, सज्जाद हुसैन ऐं जवाद हुसैन शामिल आहिनि। नाले वारी अदाकारा शबीरा चन्ना ईद जे ॿिए ॾिहाड़े ते धीउ नादिया सां गॾु कंहिं प्रोग्राम में शिरकत लाइ वेंदे नवाब शाह क़ौमी शाहराह ते कार कल्टी थियण सबबि सख़्त ज़ख़्मी थी हुई। खेसि ग़ाज़ी अहमद इस्पताल ऐं बाद में नवाब शाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां इब्तिदाई तिबी इमदाद बाद कराची जे डाओ मेडिकल इस्पताल आंदो वियो, जिते संदसि इलाजु हलंदड़ हो।